जो नारे जी इंतज़ामिया इते मिसमैनेजमेंट कई, पाणीअ जो जेको आहे सो फुक़दान थियो, उतां जा माण्हू उहे इलाइक़ा छॾे लॾपलाण करे हलिया विया, उहे इलाइक़ा बंजर वीरान थी विया हलिया। तव्हांखे मीरपुर ख़ासि जेको कंहिं दौर में जुॾो सभिनी खां अॻु में फ़सुलु ॾींदो हो, हींअर जुॾे में छा आहे, ऐं चवंदो 20-25 सैकड़ो बि उते जेको आहे सो हाणे ज़रात न आहे बची। अहिड़े ई हवाले सां हाणे मीरपुर ख़ासि जेको आहे सो पहिरीं त अंबनि जे हवाले सां उहो त हाणे अंब ख़तमु थी विया हलिया। हार्टिकल्चर इदारा फलाणा इदारा ही उहे आया आहिनि किथे, उन्हनि ठलियूं ऑफिसूं ठहियूं पियूं आहिनि, भूत बंगलनि जो ॾेख पियूं ॾियनि, कमु त कुझु कोन्हे। अहिड़े ई हवाले सां असांजा जेके जो सॼो बेल्ट आहे, इन ते तव्हां ॾिसो वञी शुगर मिलूं, उहे शुगर मिलूं इन जे करे ख़तमु थियूं, सिर्फ़ु पाणीअ करे। पाणी मथां अचे थो, हीअ हिते विराए कोन था सघनि, कुझु मथां चोरी थी वञे। असांजे नारा केनाल ते ज़ुल्म इहो थियो जो रोहिड़ी केनाल जो पाणी बि हिते आयो हुयो, थर खे जेको आहे सो अछड़े थर खे नारा केनाल मां जेको आहे सो पाणी ॾिनो थो वञे। अछड़ी जेको थर आहे, जेका वारी आहे, उहा हिन आम ज़मीन खां ॾहुण ते पाणी खणे थी। करीब हेॾो अलाह जो वली उते पाणी विज़ूल आहे बि कोन हूंदो, पर इन जावेद जुनेजा जी कोशिशि सां उते पाणी अलहमदुलिल्लाह रसियो। खीराव शाख में असांजो पाणी कॾहिं रसियो ई कोन, उते पाणी रसियो। ऐं हींअर बि तव्हां ॾिसो हेॾी अलाह साईं रहमत बरसाति वठाई आहे। तव्हां नंढड़ी शाख जो मिसाल वठो, सैफल शाख उहा अॼु बि बंदि पई। जंहिं छा था चवनि शेड्यूल जारी थियो, शाख खुली 21 ॾींहंनि खां बचियासीं कुझु वारा। हिकिड़ो वारो साईं जावेद साहिबु तव्हांखे कंदुसि, हीअ जेको रोटेशन वारनि जो हीअ जेको रोटेशन थिए थी, मिसाल तौरु अंगारे जी सुबुह जो शाख बंदि थिए थी, वरी खुले थी अंगारे जी शाम जो। अंगारे जे सुबुह अंगारे जी शाम 6 बजे में 12 कलाक जो फ़र्क़ु आहे। ऐं उन 12 कलाकनि में पोइ असांजो 2 कलाक जो वाटर कोर्स ते वारे वारो आहे या 3 कलाक वारो आहे, उनजो त कम ई लही वियो। असांखे मजबूर कयो थो वञे एहतिजाजनि लाइ। असां जेकॾहिं रोड ते अचूं था त असांखे 4 कलाक 5 कलाक 4 ॾींहं 8 ॾींहं पाणी मिले थो। जेकॾहिं असां एहतिजाज नथा कयूं, घर वेहूं था त असांखे जेको सो महीननि जा महीना पाणी नथा मिलनि। हींअर मुसलसल 28 ॾींहंनि खां पोइ जेको असांजो शाहूवा दलोरवा ऐं दिमवा जेको खोलियो वियो, उहो बि असां एहतिजाज कयो ऐं मथे आवाज़ उथारियो। उन खां पोइ जेको असांजे हाणे असांजे ख़ुशनसीबी चऊं था त असां जेकॾहिं इहा जेका मेंबरशिप थी आहे या जेको ॿुधाइनि पिया 14,000 केसूं पाणी आहे उते। असीं धिका जेके लॻा तव्हां सभिनी माण्हुनि खे ख़बर पए आहे, धिकनि ते केरु अचे बि कोन थो। उहो धिका जे वेंदा त पंहिंजो हींअर पंहिंजो 14 ॿुधाइनि पिया, उहो हले ई 10 पियो त पंहिंजो पाणी थींदो किथां कोन्हे। पहिरीं त मथां पाणी खणो जो हेठि अचे। असां त अलाह साईं महिरबानी कई जो डैम बि ठहियल आहे, डैम जे हूंदे बि असांखे पाणी ॾिनो कोन थो। असांजी कंहिं बि शाख ते पुछड़ी त पाणी न पुॻो आहे, हेॾे पाणी हूंदे बि। अलाह साईं अव्हांखे आबाद कंदो, सभ जे ॿधी कंदा त हिमत थी वेंदी। महिरबानी। मुंहिंजा FOC जी सॼी टीम, FOC जा कोऑर्डिनेटर, आबादगार जेके हिते आयल आहिनि तकरीब में, ॿिया जेके मुंहिंजा साफ़ी दोस्त आहिनि, अस्सलाम वालेकुम। पहिरीं त आउं असांजे वाइस चेयरमैन इमाम जिन महर जो थोराइतो आहियां, जंहिं मुंहिंजी शॉर्ट कॉल ते इहा आबादगारनि जी मीटिंग रखाई ऐं उन्हनि में वॾे तइदाद ते हिते आबादगार शरीक थिया। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1 महीनो पहिरीं या 1.5 महीनो पहिरीं जॾहिं पाणी जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु हुई, 12,000 ते तव्हांजो नारो हलियो पिए, तॾहिं एकियूं हर शाख ते हिननि वाराबंदी ठाही इरीगेशन डिपार्टमेंट। ऐं तमामु आबादगारनि जूं शिकायतूं रड़ियूं, किथे पाणी यकीन आउं तव्हांखे चवां थो त असांजे गिरोड शरीफ़ में इहा सूरत हाल हुई त हिकिड़ो माण्हू जो इंतकाल थी वियो, उन जे जनाज़े जे गुसल लाइ पाणी कोन हो, गुसल लाइ पाणी कोन हो। पोइ असां उहा ज़ोरी शाख खुराई आहे, उन्हनि खे ॻोठ में उन्हनि खे पाणी असां पहुचायो आहे। त मूं हिकिड़ी मीटिंग रखी सिंधड़ी सब डिवीज़न में, जंहिंमें आबादगारनि तव्हां बि उन मीटिंग में हुआ, के दोस्त हुआ के दोस्त न हुआ। उन में असां इहो फ़ैसिलो कयोसीं त बाबा असां इरीगेशन डिपार्टमेंट वारनि खे अपील था करियूं त असां इरीगेशन डिपार्टमेंट वारनि सां हमेशह भीड़ कई आहे। पोइ असां धरणा आया आहिनि। हीअ FOC अॼु जी न आहे, हीअ FOC 2005 खां आहे। पहिरीं अलीगढ़ शाह चेयरमैन हूंदो, जनरल सेक्रेटरी सरफराज़ हूंदो, न्याज शहर ट्रेज़र हूंदो, त उन में असीं उन में कोऑर्डिनेटर हूंदा हुआसीं। असां 2005 खां हिन FOC कयो हुआसीं। उन खां पोइ जेको कोऑर्डिनेटर जेके असां सब डिवीज़न में असां मुक़ररु कया हुआ, पहिरीं किन जा इंतकाल थी विया।
के चवनि त पंहिंजो असां हिन कम में नथा पहुची सघूं, असां उन्हनि खे हटाए नवां इंजर कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो आहे। त मूं इरिगेशन वारनि खे एहतिजाज जी ॻाल्हि कई, मुंहिंजो अगरि तव्हां पाणी सही नमूने सां मुनसिफ़ाना विर्छ न कंदा त असां मीरपुर ख़ासि डिवीज़न पूरी बंदि कंदासीं, सांगड़ जो रस्तो ब्लॉक कंदासीं, मीरपुर ख़ासि उमरकोट जो रस्तो ब्लॉक कंदासीं, हेॾा नवंकोट जो रस्तो बंदि कंदासीं। MD सीधा मूंसां ॻाल्हायो, MD सीधा चयो त तव्हां हिकिड़ो वफ़द ठाहे अचो, पाण वेही डिस्कस करियूं था। मूंखे दोस्तनि पंहिंजनि मशवरा ॾिना, सलाह ॾिना, सलाह वरितमि जेके असांजा सीनियर